छा हीउ टॉयलेट जो दरवाज़ो आहे? मुसाफ़िर जहाज़ जे इमरजेंसी वारो दरवाज़ो खोले छॾियो। चीन में पहिरियों भेरो मुसाफ़िर टॉयलेट जे ॻोल्हा दौरान जहाज़ जो इमरजेंसी दरवाज़ो खोले छॾियो। जॾहिं एयर चाइना जी उॾाम CA2754 उॾरंदड़ चीन जे शहर कुज़ुपो खां चेगंदो ॾांहुं उॾामणी हुई त उन सूरतहाल जे नतीजे में जहाज़ खे ॿाहिरि कढियो वियो ऐं मुसाफ़िरनि खे हेठि लाथो वियो ऐं परवाज़ मनसूख़ कई वई, जॾहिं त मुतासिर मुसाफ़िरनि खे होटल ॾांहुं मुंतक़िल कयो वियो ऐं एयरलाइन हर मुसाफ़िर खे 400 युआन $55 मुआवज़ो ॾिनो। हादसे सां जहाज़ जो इमरजेंसी दरवाज़ो खोलण वारी औरत मुसाफ़िर खे बि हिकु होटल पहुचाए वियो, जिते पुलिस खांसि पुछा गछा कई। जहाज़ में सवार मुसाफ़िर चेंग साउथ चाइना मॉर्निंग पुलिस खे ॿुधायो त औरत जहाज़ जे इमरजेंसी वारो दरवाज़ो इंतिहाई ख़ामोशी सां खोलियो हो। फ्लाइट जो अमलो हैरान थी वियो जॾहिं दरवाज़ो खोलण खां पोइ औरत मुसाफ़िर रोइण शुरू कयो। जॾहिं हुन ॾिठो त हिन खे हाणे ॾंड अदा करणो पवंदो। चेंग चयो त यादि रहे त जहाज़नि जा इमरजेंसी जा दरवाज़ा आसानीअ सां खोलण लाइ ठाहिया विया आहिनि त जीअं कंहिं बि इमरजेंसी जी सूरत में मुसाफ़िरनि खे जल्द खां जल्द ॿाहिरि कढी सघिजे। हंगामी दरवाज़ा सिर्फ़ आसानी सां खोलिया वेंदा आहिनि जॾहिं जहाज़ हवा में न हुजे ऐं मुसाफ़िरनि खे आम तौर ते हिदायत कई वेंदी आहे त उहे टेक ऑफ खां अॻु उन्हनि दरवाज़नि खां परे रहनि। औरत पुलिस खे ॿुधायो त मूंखे टॉयलेट वञणो हो, न करे ग़लतीअ सां इमरजेंसी वारो दरवाज़ो खोलियुमि, जंहिं ते हैरान आहियां।